तक ॿुधाइणो था हिन वक़्तु तिलक जॾहिं मरी शहर उस्मान शहर में मौजूदु है, जिते हिंदू बिरादरी जे रामापीर जे मेले के हवाले से हिते हिंदू बिरादरी कमेटी शेवादार अमर उस्मान शहर की तरफ़ां ही मंडाल मचायो हुयो ऐं उन्हनि जी पुछो त उन हवाले से हिननि यात्रियुनि जे लाइ कहिड़ी ख़िदमत कयो, हिन जो कहिड़े इंतज़ाम हवाले से पानी खाधे पीते जो ऐं पुलिस जे हवाले से हिननि सां कहिड़ो कोऑपरेट कयो, अचो त हुननि जी ॻाल्हि ॿुधूं। 3 ॾींहं कंदासीं हिते 3 ॾींहं उस्मान शाहड़ी हरिरामा शेवा मंडली उस्मान शाहड़ी उन में जेको असां हर साल 20 साल खां 25 साल खां असां जेको कमु करे रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह अॻिते बि कंदा रहंदासीं। असां न हूंदासीं असांजो पोयां परिवार उहो बि कंदो रहंदो इंशाल्लाह बाबी जी कृपा सां। सर असांजो अॼु खां 20 साल पुराणो ई उस्मान शाहड़ी ते सदर टेल उनखां सवाइ मजनो शेवादार रिजू सेठ जीवण ॼेठो इहे माना इहो प्रोग्राम कंदा अचनि पिया त जेके बि जथा आहिनि सांगड़ उनखां पोइ सिद्धार्थपुर घोटकी खां बि ईंदा आहिनि हिते हिन रोड खां वेंदा आहिनि रमले ते टंडोलियार त हर साल वांगुरु हिन साल बि बाबे रामापीर जो मेलो वॾी धामधूम सां शुरू आहे। हुनजे हिसाब सां ई जेको उस्मान शाहड़ी ते जेके भंडारो लॻियो आहे इहो हर साल लॻंदो आहे। अॼु खां 20 साल 22 साल थी विया आहिनि त हीअ असीं हर साल फोड़ी करे सभु हिंदू जेके बि उस्मान शाहड़ी जा जेके बि भील बिरादर आहिनि हिन में पंहिंजो मेघवाड़ बिरादर कच्छी बिरादर सभु गॾिजी इहो भंडारो लॻाईंदा आहिनि। हिन में तक़रीबन पंहिंजो सभील आहे चांवर आहे हुनखां सवाइ चांहि वग़ैरह फ्रूट इहे माना पांधीड़नि लाइ सिंध पुलिस जेको आहे टोटल असांजे पूरे पांधीड़नि सां ऐं मेले में बि ऐं पंहिंजा ही जेके पिंडाल आहिनि उस्मान शाहड़ी ते आहे पंहिंजो टंडो आदम ॾे बि हिकिड़ो ॿ लॻल आहिनि त इन ते बि सुठी माना पुलिस जो निगरानी आहे। जिन तव्हां हींअर वक़्तु यात्रियुनि जा वीचार ॿुधा उन्हनि चयो त असां लाइ पुलिस जी ऐं कोऑपरेटिव बहितरीनु आहे, हिते खाधे पीते सुठा इंतज़ाम आहिनि, पर असांखे हिन वक़्तु ताईं का बि मेडिकल कैंप जे हवाले सां को बि अञा सहूलियत न थी आहे। असां इंतज़ामिया खां मुतालबो कयो त असांखे मेडिकल फ़राहम कई वञे। इरफान अली हैदरी ST न्यूज़ तिलको झड़ो मरी।